लालू रैंक में हथियारबंदनि राइस मिल ते हमलो कयो। फायरिंग में मिल मालिक मारिजी वियो। फायरिंग में मिल मालिक मशहूर वापारी राणा सखावत राजपूत ज़ख़्मी थियण बाद लाड़काणो जी अस्पताल में दम ॾेई छॾियो। मक़तूल वापारी राणा सखावत राजपूत जे वारिसनि ऐं वापारियुनि पारां धरणो हंयो वियो आहे ऐं क़ातिलनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो पियो वञे। लालू रैंक में हथियारबंदनि राइस मिल ते हमलो कयो। फायरिंग में मिल मालिक मारिजी वियो। फायरिंग में मिल मालिक मशहूर वापारी राणा सखावत राजपूत ज़ख़्मी थियण बाद लाड़काणो जी अस्पताल में दम ॾिनो। मक़तूल वापारी राणा सखावत राजपूत जे वारिसनि ऐं वापारियुनि पारां धरणो हंयो वियो आहे ऐं क़ातिलनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो पियो वञे। अपडेट न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। लालू रैंक में हथियारबंदनि राइस मिल ते हमलो करे फायरिंग करे ॾिनी, जंहिंजे नतीजे में मिल मालिक मारिजी वियो। फायरिंग में मिल मालिक मशहूर वापारी राणा सखावत राजपूत ज़ख़्मी थियण बाद लाड़काणो जी अस्पताल में दम ॾिनो। मक़तूल वापारी राणा सखावत राजपूत जे वारिसनि ऐं वापारियुनि पारां धरणो हंयो वियो आहे ऐं क़ातिलनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो पियो वञे। अपडेट न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। लालू रैंक में हथियारबंदनि राइस मिल ते हमलो करे फायरिंग करे ॾिनी, जंहिंजे नतीजे में मिल मालिक मारिजी वियो। फायरिंग जे नतीजे में मिल मालिक मशहूर वापारी राणा सखावत राजपूत ज़ख़्मी थियण बाद लाड़काणो जी अस्पताल में दम ॾिनो। मक़तूल वापारी राणा सखावत राजपूत जे वारिसनि ऐं वापारियुनि पारां धरणो हंयो वियो आहे ऐं क़ातिलनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो पियो वञे। लालू रैंक में वधिक अपडेट्स मालूम क्यों था। टाइम न्यूज़ के रिपोर्टर अली अब्बास जमाली खां। अली अब्बास, छा अपडेट्स आहिनि अवां वटि? मिल मालिक वापारी जेको आहे राणा सखावत राजपूत जे मारिजी वञण खां पोइ हिन वक़्तु धरणो हंयो वियो आहे, एहतिजाज कयो पियो वञे। जी बिल्कुल, लालू रैंक के वापारी पीटीआई अगवान ते नामालूम मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि हमलो कयो आहे। गोलियूं लॻण सबबि पीटीआई अगवान राणा सखावत राजपूत सख़्त ज़ख़्मी थी पियो। जॾहिं त पीटीआई अगवा राणा सखावत राजपूत के पंहिंजी राइस मिल जी ऑफिस ते वेठो हो त हथियारबंदनि मथस हमलो करे गोलियूं हयूं। राणा सखावत राजपूत सख़्त ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे लाड़काणे जी कैविटी अस्पताल नियो वियो, जिते अस्पताल में ज़ख़्मनि जा सूर न सहंदे अगवान जेको आहे सो दमदणी हवाले करियो। जॾहिं त हिन वाक़े खां बाद शहरियुनि ऐं वापारियुनि जे सॾ ते मोहम्मद सिद्दीक़ पेचुओ, अब्दुल्लाह पेचुओ, अलीजान राजपूत, महरम वको ऐं खादम वको जी अॻवानी में धरणो हणो वियो आहे। जॾहिं त वार लालू रोड ब्लॉक करे धरणो हणी नारेबाज़ी कई वई आहे। शहरियुनि मुतालबो कयो आहे त अहिड़ो वाक़ियो खुली दहशतगर्दी आहे, जंहिंजी मज़म्मत कजे थी। हिन में एसएसपी कंवर शरादोर खां मुतालबो कयो आहे त फिलफोर क़ातिल गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। अहिड़े वाक़े बाद शहर में सोग वारी सूरत हाल छायल आहे, जॾहिं त ज़रूरी कार्रवाई बाद अगवान जो जेको मड़ आहे उहो लालू रैंक आंदो आहे। जी।